अवांखे अपडेट कयो पिया अहम ख़बर आहे कार साथ सान्हे जी ज़िम्मेवार औरत जो एहतसाब थियण घुरिजे। बख्तावर भुट्टो ज़रदारी इहो ट्वीट कयो आहे। अवांखे अपडेट कयो पिया हिन मामले में दिमाग़ी सिहत जहिड़े मसइले खे इस्तेमालु नथो करे सघिजे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। कारसाज़ सान्हे ते बख्तावर भुट्टो ज़रदारी पंहिंजो बयानु ॾींदे चयो आहे त ज़िम्मेवार औरत केतिरनि ई कारोबारी इदारनि जी बोर्ड ते कमु करे रही आहे। हादसो गाड़ी न पर औरत कयो आहे, जंहिं ते को बि पछताव न करणु शर्म जोॻो अमल आहे। हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कंदासीं। कारसाज़ सान्हे जी ज़िम्मेवार औरत जो एहतसाब थियणु घुरिजे, इहो चवणु आहे बख्तावर भुट्टो ज़रदारी जो। हुन मामले ते दिमाग़ी सिहत जहिड़े मसइले खे इस्तेमालु नथो करे सघिजे। ज़िम्मेवार औरत केतिरनि ई कारोबारी इदारनि जे बोर्ड ते कमु करे रही आहे। हादसो गाड़ी न पर औरत कयो आहे, जंहिं ते को बि पछताव न करणु शर्मनाक अमल आहे। बख्तावर भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु आहे। कारसाज़ सान्हे जी ज़िम्मेवार औरत जो एहतसाब थियणु घुरिजे, इहो चवणु आहे बख्तावर भुट्टो ज़रदारी जो। संदसि चवणु आहे त हिन मामले में दिमाग़ी सिहत जहिड़े मसइले खे इस्तेमालु नथो करे सघिजे। ज़िम्मेवार औरत केतिरनि ई कारोबारी इदारनि जे बोर्ड ते कमु करे रही आहे। बख्तावर जो चवणु आहे त हादसो गाॾी न पर औरत कयो आहे, जंहिं ते को बि पछताव न करणु शर्मनाक अमल आहे। अवांखे अपडेट कयो पिया कारसाज़ सान्हे जी ज़िम्मेवार औरत जो एहतसाब थियणु घुरिजे। बख्तावर भुट्टो ज़रदारी चवणु आहे त हिन मामले में दिमाग़ी सिहत जहिड़े मसइले खे इस्तेमालु नथो करे सघिजे। ज़िम्मेवार औरत केतिरनि ई कारोबारी इदारनि जी बोर्ड ते कमु करे रही आहे। हादसो गाॾी न पर औरत कयो आहे, जंहिं ते को बि पछताव न करणु शर्मनाक अमल आहे।